नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त हुननि जे रूहानी पेशवा GDA सरबराह पीर पागारे सां नवाज़ लीग अॻवान राहिला मक्सी जी मुलाक़ात थी आहे। राहिला मक्सी ऐं पीर पागारे जे मुलाक़ात खां पोइ पीर पागारे राहिला मक्सी जी हिमायत जो ऐलान कयो आहे। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त नवाज़ लीग अॻवान राहिला मक्सी जी GDA सरबराह पीर पागारे सां मुलाक़ात थी आहे। ॿिन्ही जे मुलाक़ात बैदि पीर पागारे राहिला मक्सी जी हिमायत जो ऐलान कयो आहे। पीर साहब पागारे GDA तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजर NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ॿिन्ही अॻवान जे इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मोहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। हिन ॿिन्ही बहादुर अॻवान जी कामयाबी तव्हांजी पंहिंजी कामयाबी आहे। पारां फ़कीर हाजी मीर मोहम्मद राजर, गिरोड़ी पेस्टिसाइड, गिरोड़ी डेयरी फार्म एंड केटल फार्म, तैलको खिपरो। पीर साहिब पागारे तरफ़ां नामज़द कयल उम्मीदवार PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजर NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। ऐं तव्हांखे यकीन थो ॾियारियां त ॿई उम्मीदवार अवाम जे बहितरी ऐं तरक़ीअ लाइ बहितर किरदारु अदा कंदा ऐं अवाम जी ख़िदमत कंदा। संदन इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर पांधी राजर ऐं फ़कीर साबिर अली राजर, तैलको खिपरो। GDA पिसाब पागारे पारां खिपरो लाइ नामज़द कयल उम्मीदवारनि PS 42 ते काज़ी शमसुद्दीन राजर NA 216 ते किशन चंद पारवानी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। जंहिंजो इंतख़ाबी निशान तारो आहे। तारे ते मुहर हणी सचाईअ जो सबूत ॾींदा। पारां फ़कीर हाजी मंठा राजर, किंगरी मोटर्स, मीरपुर ख़ास।